वर्कर वेलफेयर बोर्ड के फ्लैटन वारो मामलो पेश न थियण ते सिंध हाई कोर्ट सखर बेंच लेबर खाते के सूबाई सेक्रेटरी के शोकास नोटिस ॾेई छॾियो। तोहिने अदालत की कार्रवाई जो चिताओ वर्कर्स वेलफेयर बोर्ड के फ्लैटन वारे मामले पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सेक्रेटरी फिनांस लाला असद पठान की दरख्वास्त सिंध हाई कोर्ट सखर बेंच के जस्टिस सलाहुद्दीन पंवर और जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल ॿ रुकनी बेंच कई। ॿुधणी दौरान लेबर खाते सखर जा ऑफिसर और सरकारी वकील दरख्वास्त गुजार लाला असद पठान और सदस्य वकील शबीर शर और ॿिया पेश थिया। केस की ॿुधणी कंदे जस्टिस सलाहुद्दीन पंवर लेबर ऑफिसर का पुछाणो कयो त 2022 के अदालती हुक्म बावजूद लेबर डिपार्टमेंट रिपोर्ट जमा छो नाहे कराई। अदालत के ऑफिसर मथा नाराजगी जो इजहार लेबर डिपार्टमेंट जो सेक्रेटरी पेश छो नाहे थियो। रिपोर्ट जमा न कराइण ते चेयरमैन वर्कर वेलफेयर बोर्ड के चेयरमैन के छो न घुरायो वञे। सरकारी वकील की इस्तदा ते अदालत चेयरमैन वर्कर वेलफेयर बोर्ड के अदालत में पेश न थियण वारे सरकारी वकील की इस्तदा मंजूर कई, जडे त पिटिशनर जी वकील शबीर शर अदालत के बुधायो त अरबे रुपया खर्च करे सरकारी जमीन से सिंध अंदर 6000 फ्लैट्स ठाया विया आहिनि। हक़दारनि खे न पिया ॾिना वञनि, बाअसरनि जा उन्हनि ते कब्ज़ा थियल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।